नेक दिल देव ऐं काठेर जी दिलचस्प ऐं सभु खामोश कहाणी। साथियो, कहाणी खां अॻिते वधण खां पहिरीं तव्हां दोस्तनि सां हिकु अर्ज़ु कंदो हलां त तव्हां दोस्तो कहाणी खे अलाए छो मुकमल न आहियो ॿुधंदा, या त तव्हांखे मुंहिंजो कहाणी ॿुधाइण जो अंदाज़ पसंदि न आहे, या त वरी तव्हांखे मुंहिंजूं कहाणियूं पसंदि न आहिनि। सो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हां मुकमल कहाणी छो न आहियो ॿुधंदा। कमेंट करणु न विसारिजो। त हलूं था पंहिंजी अॼु जी कहाणी तरफ़। कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त कंहिं जबल ते हिकु देव रहंदो हो। हू देव तमामु नेक ऐं ग़रीबनि जो तमामु घणो मदद कंदो रहंदो हो। हू जॾहिं बि शहर ॾे ईंदो हो त को न को वेस बदिलाए ईंदो हो त जीअं कंहिं ग़रीब जी मदद थी सघे। हिकु ॾींहुं देव शिकारी जे रूप में घोड़े ते सवार थी जंगल मां गुज़री रहियो हो। जंगल मां गुज़री रहियो हो त हुनजी नज़र हिकु माण्हू ते पई जेको काठियूं मेड़ींदे नज़र अची रहियो हो। हिकु काठेर काठियूं मेड़ींदे देव खे नज़र आयो। देव पुछियो, ए भाऊ, इन्हनि काठियुनि जो छा कंदे? काठेर माण्हू जवाबु ॾिनो, दादा, अधु त काठियूं विकिणी छॾींदुसि ऐं घर जे भातियुनि लाइ खाधो सामान राशन पाणी वठंदुसि, ऐं बाक़ी अधु ॿारनि लाइ घर खणी ईंदुसि त जीअं घर में ॿारनि बि करे सघिजे। पोइ देव पंहिंजे घोड़े तां लथो ऐं चयईं त तूं ही मुंहिंजो घोड़ो काहे वञ ऐं हिनखे कंहिं सौदागर वटि विकिणी वञी पैसा खण। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ त हिन घोड़े खे $50 खां हिकु पाई बि घटि न ॾिजां। पूरा $50 वठी पोइ ई घोड़ो ॾिजां। हू तोखे घटि पैसा ॾियण जी कोशिशि कंदा। वापारी वॾा लालची ऐं होशियारु आहिनि, हू कमीना ऐं लालची बि आहिनि, पर तूं हुननि जी ॻाल्हियुनि में हरगिज़ न अचिजांइ। देव इहे ॻाल्हियूं चई घोड़ो काठेर जे हवाले कयो। पोइ काठेर माण्हू हुन देव जा थोरा मञिया ऐं घोड़े ते चढ़ी सौदागरनि जे शहर ॾे रवानो थी वियो। उते पहुची उहो सौदागर खे घोड़ो ॾेखारणु लॻो। हिकु सौदागर खे घोड़ो तमामु घणो पसंदि आयो, पर हुन माण्हू खां घटि क़ीमत में वठण जी कोशिशि कई, जंहिं ते काठेर इनकार कयो। हेठि आख़िरकार सौदागर राज़ी थियो ऐं काठेर बि राज़ी थियो। $50 ते ॿिन्हिनि जो सौदो थियो ऐं सौदागर घोड़ो ख़रीद कयो। $50 में हीउ घोड़ो तमामु सस्तो हो। लालची सौदागर सोचियो त हीउ घोड़ो कंहिं हारी खे ॿीणी क़ीमत ते ॾेई पैसा कमाए सघजनि था। पोइ हुन घोड़े खे पंहिंजे अस्तबल में ॿधो ऐं ग्राहक जी ॻोल्हा में ॿाहिरि निकितो। घोड़े खे हुते ॿधी हू जल्दी ग्राहक जी ॻोल्हा में ॿाहिरि निकितो। जॾहिं हू ॿाहिरि निकितो त हुनखे हिकु अॿोझ हारी बि मिली वियो। सौदागर हुनखे $100 में घोड़ो वठण लाइ राज़ी करे वरितो ऐं घोड़े जी तमामु घणी वाखाण कई। पर जॾहिं सौदागर हुन ग़रीब हारी खे घोड़ो ॾेखारण लाइ तंबेले में घोड़ो ॾेखारण लाइ वठी आयो त उते सौदागर जा होश ई गुम थी विया। होश ख़ता थी विया, छो त घोड़ो हुतां ग़ाइबु थी चुको हो। पोइ सौदागर सम्झी वियो त इहो पक सां कंहिंजी चालाकी आहे या त कंहिं देव जी लुचाई आहे, छो त हू देव अॻे ई मशहूरु हो जेको ग़रीबनि ऐं हारियुनि जी मदद कंदो रहंदो हो। पोइ त हुन सौदागर खे देव ते ॾाढी कावड़ आई ऐं हुनखां बदिलो वठण जो सोचणु लॻो। होॾां देव सौदागर खे वधीक सताइण जो तरीक़ो सोचे वरितो हो। सो हू हिकु मज़दूर जी रूप में हुन जे घर आयो ऐं चवणु लॻो, ए सौदागर, आउं हिकु ग़रीब माण्हू आहियां। मूं वटि रुखी मानी खाइण लाइ बि पैसा न आहिनि। महिरबानी करे मूंखे का मज़दूरी ॾे त कमकार करे पंहिंजो पेट गुज़र कयां। सौदागर ॾिठो त हीउ सस्तो मज़दूर मूंखे मिलियो आहे त सौदागर हुनखे चयो, हा अदा अचु, हिननि काठियुनि खे काराई सां कटे नंढा नंढा टुकर कंदो कर। इन्हनि काठियुनि खे कटे नंढा नंढा टुकर कर ऐं पोइ आउं इहे शहर में खपाईंदुसि। मूंखे इन कम जा जेतिरा पैसा मिलंदा
तोखे बि उन मां ज़रूरु ॾींदुसि। पर उन कमु शुरू करण खां पहिरीं उन ग़रीब हारी यानी देव पुछियो, अदा मूंखे इन कम जा केतिरा पैसा मिलंदा? तंहिं ते सौदागर ॾिठो त ही ग़रीब हारी छा खणंदो, चयईं त तूं उन्हनि मां जेको बि खणी सघें तो भले खणी वञजांइ, पर महिरबानी करे हिननि काठियुनि खे काराई सां कटे टुकर टुकर कर। पोइ त सौदागर जे इहा ॻाल्हि ॿुधी देव यानी ग़रीब काठियर जो दोस्त देव चंद ई मिंटनि में सभु काठियूं वढे टुकड़ा टुकड़ा करे छॾियूं ऐं उनखां पोइ हुन सौदागर जे घर जा दरवाज़ा, छितियूं ऐं काठ जी हर शइ कटे वरिती। उनखां पोइ उन्हनि सभिनी काठियुनि जे टुकड़नि खे पंहिंजी पुठी ते रखी सौदागर खे चयईं त हीउ सभु आउं खणी सघां थो, छा आउं खणी वञा? उनखां अॻु जो सौदागर खेसि जवाबु ॾे, देव उहे सभई काठियूं पंहिंजे पुठनि ते खणी रवानो थी वियो ऐं यकदमि गाइब थी वियो। होॾां सौदागर हुनखे ॻोल्हींदो रहियो पर हू न मिलियो। हू देव हुन काठियुनि जे समूरियूं काठियुनि जा पैसा विकिणी उन ग़रीब हारी काठियर खे ॾियणु लॻो, जेको मज़दूरी कंदो हो ऐं काठियूं वढींदो हो। उन खां पोइ हू हारी तमामु काठियर ख़ुशि ज़िंदगी गुज़ारणु लॻो ऐं देव वरी उन सौदागर जे वर न चढ़ियो ऐं सौदागर लालच में अची करे पंहिंजो काफ़ी घणो नुक़सान बि करे छॾियो। सो सचो कहाणी जो मक़सदु उमेद आहे तव्हांखे समझ में अची वियो हूंदो त लालच कॾहिं बि न करणु घुरिजे, लालच बुरी बला आहे। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा।